सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडुनि बाबति पाण मुरादो नोटिस केस में ॿिन्ही सूबनि में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जे 2 रुकनी बेंच 16 फ़रवरी ते ग़ुलाम महमूद डोगर केस में पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी चीफ जस्टिस खे मोकिले छॾी हुई। हुकुमरान इतिहाद 9 रुकनी लार्जर बेंच में शामिल 2 जजनि ते एतराज़ उथारियो, जंहिंखां पोइ जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुज़ाहिर नक़वी पाण खे बेंच खां अलॻि करे वरितो ऐं जस्टिस यहया आफ़रीदी ऐं जस्टिस अतहर मिनल्लाह बि 9 रुकनी बेंच खां अलॻि थी विया। 9 रुकनी बेंच टोड़ण खां पोइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान बेंच खे ॿीहर जोड़ींदे 5 रुकनी बेंच जोड़े छॾी। चीफ जस्टिस पाकिस्तान उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच 2 केस जी ॿुधणी कई। चीफ जस्टिस पाकिस्तान उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच 2 केसनि जी ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहुं 7 कलाकनि ताईं हलंदड़ ॿुधणी में धुरियुनि जे वकीलनि जा दलील मुकमल कया विया। स्पीकर जे वकील अली ज़फ़र ऐं सुप्रीम कोर्ट बार जे वकील आबिद ज़ुबैरी दलील ॾिना। अवामी मुस्लिम लीग जे वकील अज़हर सिद्दीक़ दलील ॾिना। अटॉर्नी जनरल शहज़ाद अताउद्दीन ऐं इलेक्शन कमीशन जे वकील शाहिद खाकान अब्बासी दलील ॾिना। कमीशन में सजील शहरियार जे वकील बि दलील ॾिना। गवर्नर KPK जो वकील ख़ालिद इसहाक, PP जो वकील फारूक H नायक, मुस्लिम लीग नून जो वकील मंसूर एवान, JUI जो वकील कामरान मुर्तज़ा, सदर जो वकील सलमान अकरम राजा, गवर्नर पंजाब जो वकील मुस्तफ़ा रमदी ऐं एडवोकेट जनरल पंजाब शान जे गुल बि पेश थिया।